नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध सरकार पारां बेरोज़गार थींदड़ माण्हुनि में राशन विराइण जो ऐलान कयो आहे। पहिरें मरहले में 1 महीने जो राशन ग़रीब माण्हुनि में विरायो वेंदो। कोरोना वायरस ख़तरनाक वायरस आहे, इन जे ख़ात्मे लाइ अवाम सिंध हुकूमत जो साथ ॾे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अवां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त सिंध सरकार पारां बेरोज़गार थींदड़ माण्हुनि में राशन विराइण जो ऐलान कयो आहे। पहिरें मरहले में 1 महीने जो राशन ग़रीब माण्हुनि में विरायो वेंदो। कोरोना वायरस ख़तरनाक वायरस आहे, इन जे ख़ात्मे लाइ अवाम सिंध हुकूमत जो साथ ॾे। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाइण लाइ असां राब्तो कयो अवामी न्यूज़ जे चीफ रिपोर्टर फिदा हुसैन मरी खां। जी फिदा, इन हवाले खां तव्हां वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि? जी बिल्कुलु हरेश, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त सिंध सरकार जेको सो आहे कोरोना वायरस सबबि जेको मुतासिर थींदड़ जेके बेरोज़गार थींदड़ जेके माण्हू आहिनि, जेके मज़दूर आहिनि, उन्हनि खे जेको सो आहे 1 महीने जो राशन जेको सो आहे मुफ़्त ॾियण जो ऐलान कयो आहे। वॾे वज़ीर जे तर्जुमान जो चवणु आहे त वॾे वज़ीर जेको सो आहे वायरस सबबि जेको रोज़गार जिन जो मुतासिर थियो आहे, उन्हनि माण्हुनि खे जेको सो पहिरीं मरहले में 1 महीने जो जेको सो आहे खाद पीते खुराक जो जेको सो सामान आहे, उहो जेको सो आहे 1 महीने जो उन्हनि खे सिंध सरकार पारां मुफ़्त जेको सो आहे फ़राहम कयो वेंदो। ऐं उन खां सवाइ जेको सो आहे वॾे वज़ीर पारां कराची में जेको क़ाइमु एक्सपो सेंटर आहे, उन खे इस्पताल में जेको सो आहे तब्दील करण जो फ़ैसिलो कयो आहे। तर्जुमान जो चवणु आहे त जेको सो आहे कोरोना वायरस जा जेके मरीज़ आहिनि, उन्हनि जे लाइ जेको सो आहे उन एक्सपो सेंटर में आइसोलेशन वार्ड बि जेको सो आहे उहो क़ाइमु कयो वेंदो। उन खां अलावा जेको सो आहे इहो इस्पताल जेको हूंदो उहो 10,000 बेडनि ते ॿधलु हूंदो। वॾे वज़ीर जो चवणु आहे त जेको सो आहे पाक फ़ौज जेको सो आहे उहो सिंध हुकूमत सां मुकमिल तौरु सहकार करे रही आहे। ऐं हिन वक़्तु जेको सो आहे कोरोना वायरस खे जेको सो आहे उनजी रोकथाम लाइ हुकूमत मुकमिल तौरु जेको सो कोशिशि करे रही आहे। ऐं इन खां अलावा जेके डॉक्टर्स आहिनि उहे जेको सो मुकमिल तौरु साथ ॾेई रहिया आहिनि। ऐं इन अलावा जेको सो आहे पाक फ़ौज जा जेके जवान आहिनि उहे बि जेके सो आहिनि इन कम में जेको सो हिसो वठी रहिया आहिनि। वॾे वज़ीर जो चवणु आहे त जेको सो आहे राशन विराइण वारो जेको प्रोग्राम आहे, उन में पाक फ़ौज जा जवान ऐं सिंध हुकूमत जा जेके नुमाइंदा हूंदा, उन्हनि जी गॾियल जेका आहे हिकिड़ी टीम ठाही वेंदी, जेको पहिरीं मरहले में जेको सो आहे बेरोज़गार थींदड़ माण्हुनि खे 1 महीने जो राशन जेको सो आहे उहो तक़सीम करे उन्हनि में विरायो वेंदो। उन खां अलावा जेके मरीज़ आहिनि, जेके वायरस में मुब्तला आहिनि, उन्हनि जी चकास बि जारी आहे। उन खां अलावा इन ख़तरनाक जेको मर्ज़ खां बचण लाइ आवाम जेको आहे सिंध सरकार जो साथ ॾे। जी जेको